लखी गुलाम शाह लग मर जतोई तकरार तेज। जतोई बिरादरी जे हथियार बंदन ॻोठ दलमर ते का करे हथियारनि जा मुंह खोले छॾिया। ॻोठ मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में मस्जिद में वेठल टिनि ॻोठाणनि उमर फारूक पुट अमनदीन महर, ज़हीदीन पुट काइमदीन महर, मोहम्मद खान पुट गुलाम शबीर महर खे अगवा करण बाद ॻोठ जे ॿाहिरियां गोलियूं हणी ॿिनि ॼणनि खे क़तल करे छॾियो। क़तल थी वियलनि में मोहम्मद उमर फारूक पुट अमनदीन महर ऐं मोहम्मद खान पुट गुलाम शबीर महर मौके ते क़तल थी विया, जॾहिं त हिकु ॼणो ज़हीदीन पुट काइमदीन महर सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस खे इतला मिलण ते लाश वाक़िए वारे हंध खां खणाए तालका इस्पताल लखी गुलाम शाह में मुंतक़िल कया विया। पोस्टमार्टम थियण खां पोइ वारसनि जे हवाले कया विया। ॻोठ दलमहर में मड़ पुछण ते घर भातियुनि में कोहराम मची वियो। वाक़ियो महर जतोई तकरार तां ॻोठाणनि पारां ॿुधाए पियो वञे। 20 खां वधीक जतोई हथियार बंदन हमलो करे मस्जिद में वेठलनि खे अगवा करे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। ॻोठाणा जी